दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में शामिल कयूं था रूस जी एक मुनफ़रिद कहानी फ़ाइदो, जेका तर्जुमो कई आहे मोहतरम अल्ताफ़ शेख साहब। पली गाया एक अणपढ़ियल ज़ाल हुई। इन जो अणपढ़ियल हुजण मुड़स लाइ अंदर ई अंदर पचण ऐं सहण जो सबबु हो। पली गाया एतिरे क़दुरु अणपढ़ियल हुई जो कंहिं पने ते सही भी नथी करे सघी। हिकु ॾींहुं वज वठी मुड़स निकोलाविच हिन खे चयो, घटि में घटि एतिरी त खणी तालीम हासिल कर जो पंहिंजो पाण लिखी सघीं। तुंहिंजो नालो हूअं बि लिखण में सवलो आहे, पर उन मां हड़ हासिल ई छा थींदो? पली गाया जवाबु ॾिनो, मुंहिंजूं त आङुरियूं बि सही तरह नथियूं मुड़नि, आउं कीअं लिखी सघंदसि? बहितर उहो आहे त पंहिंजनि ॿारनि खे ई पढ़ायो ऐं मुंहिंजी पुठि छॾे ॾियो। निकोलाविच उहो जवाबु ॿुधी माठ थी वियो। हिन वटि पली गाया सां मथो खपाइण जो वक़्तु न हो, पर हिन लाइ हिकु किताबु वठी आयो। हीउ लिखण पढ़ण जो शुरूआती किताबु हो ऐं मॉडर्न तरीक़नि सां अहिड़े नमूने लिखियलु हो जो नओं सेखड़ाट जल्दी सवलाईअ सां ॿोली सिखी वञे। पली गाया किताब खे आॾो उबतो करे ॾिठो ऐं पोइ हिक पासे खां खणी रखियो। उहो ई सोचे त हीउ किताबु संदसि ॿारनि खे ई कमु अची वेंदो। उनखां पोइ उहा निकोलाविच जो कोट खणी रफ़ू करणु वेही रही। रफ़ू कंदे हिनखे लॻो जहिड़ो कर कोट जे अंदरें खीसे में का कड़क पने जहिड़ी शइ हुजे। हिन सम्झो शायदि पैसनि जा नोट हुजनि, पर पोइ जॾहिं हिन हथु अंदरि विधो त ॾिठो त हिकु ख़त आहे। ख़त ख़ुशबू में ॿुॾल हो ऐं तमामु सुहिणे नमूने जी लिखणी में अखर लिखियल हुआ। पली गाया जी दिलि ई भॼी पई त इहा ॻाल्हि आहे जीअं त आउं हिन खे वणा कान थी, उन करे ही के ॿिए हंधि दिलि पियो विंदराए ऐं इश्क करे। छा हुन मूंखे को बेवकूफ़ सम्झो आहे? पर सच ई त आहे, आउं जाहिल जो आहियां। पोइ पंहिंजनि सोचनि में गुम थी वई। पोइ हिन फ़ैसिलो कयो, आउं पढ़ंदसि। जॾहिं पढ़ी लिखी बड़ थी वेंदसि त निकोलाविच मूंखे बेवकूफ़ न ठाहे सघंदो। उन ॾींहं खां पोइ हिन पढ़णु शुरू करे ॾिनो। हिकु महीनो गुज़रियो, ॿियो महीनो गुज़रियो ऐं पोइ टियों महीनो बि गुज़री वियो। हाणे हूअ एतिरो क़ाबिल थी वई जो हर लिखियल शइ खे सवलाईअ सां पढ़ी सघे थी। होॾां निकोलाविच पंहिंजे मुंहुं ख़ुशि हो त संदसि ज़ाल जी दिलि पढ़ण में लॻी वई आहे। हिकु ॾींहुं निकोलाविच जॾहिं कम ते वियो त पली गाया खे ओचितो यादि अची वियो त उहो ख़त त अञा ताईं हिन वटि संदूक में क़ाबू रखियो आहे। हिन सोचियो त उहो ख़त कढी हाणे पढ़ियो वञे, जीअं हिनखे ख़बर पइजी सघे त कहिड़ी छोकिरी हिन जे मुड़स खे फासाए खां जुदा करे रही आहे। हिन ख़त खोले पढ़णु शुरू कयो। ख़त में लिखियलु हो, प्यारा निकोलाविच, वाइदे मुताबिक़ किताब रवानो करे रही आहियां। मूंखे यकीन आहे त ॿिनि टिनि ॾींहंनि अंदरि तुंहिंजी प्यारी प्यारी ज़ाल पली गाया हिन किताब खे पढ़ण खां पोइ जाहिलियत जी दुनिया मां निकिरी वेंदी। निकोलाविच हिन खे सम्झाए त अणपढ़ियल माण्हू केॾो त ख़राबु लॻे थो। मूंखे उमेदु आहे त हूअ हिकु पढ़ियल लिखियल ज़ाल सॾाइण में फ़ख़ुरु महसूसु कंदी। तूं ॼाणे थो त पाण माण्हू जाहिलियत ख़तमु करण जी मुहिम हलाए रहिया आहियूं, जंहिंमें पाण खे खपे त तालीम ॾियण जो कमु पंहिंजे घर खां शुरू करियूं। बसि तूं पली गाया खे पढ़ाए। नेक तमन्नाउनि सां, मारिया बिलोफिना। ख़त पढ़ी पली गाया जूं अखियूं आलियूं थी वयूं।